हैदराबाद का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। फ़नकार माशूक शर खे कानूनी नोटिस मोकिलियो वियो आहे। हिक हफ़्ते अंदरि ॻाइण बंदि करण जी मोहलत ॾिनी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं हैदराबाद वासण गज़ाला पवर पंहिंजे वकील मार्फत माशूक शर खे कानूनी नोटिस माणे छॾियो आहे। माशूक शर मौसीक़ी खे बदनाम करे रहियो आहे। खेसि राग बाबति का बि ॼाण नाहे। कानूनी नोटिस में ॼाणायो वियो आहे। कानूनी नोटिस में ॼाणायो वियो आहे त माशूक शर हिक हफ़्ते अंदरि ॻाइण बंदि न कयो त संदसि ख़िलाफ़ अदालत जो दरवाज़ो खड़कायो वेंदो। हैदराबाद का ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं फ़नकार माशूक शर खे कानूनी नोटिस मोकिलियो वियो आहे। हिक हफ़्ते अंदरि ॻाइण बंदि करण जी मोहलत ॾिनी वई आहे। अवां खे ॿुधाईंदासीं हैदराबाद वासण गज़ाला पवर पंहिंजे वकील मार्फत माशूक शर खे नोटिस उमाणे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त माशूक शर मौसीक़ी खे बदनाम करे रहियो आहे। खेसि राग बाबति का बि ॼाण नाहे। कानूनी नोटिस में ॼाणायो वियो आहे त माशूक शर हिक हफ़्ते अंदरि ॻाइण बंदि न कयो त संदसि ख़िलाफ़ अदालत जो दरवाज़ो खड़कायो वेंदो। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया हैदराबाद खां। फ़नकार माशूक शर खे कानूनी नोटिस मोकिलियो वियो आहे। हिक हफ़्ते अंदरि ॻाइण बंदि करण जी मोहलत ॾिनी वई आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त हैदराबाद वासण गज़ाला पवर पंहिंजे वकील मार्फत माशूक शर खे कानूनी नोटिस माणे छॾियो आहे।